बदी में मंगनहार बिरादरी पारां शादीशुदा औरत खे अगवा करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। चङा हैदर जाहिद मंगनहार ॿियनि चयो त मोहम्मद बख्श चांडे, गफूर अयाज़ जानी ऐं अयाज़ चांडे साथियुनि सां गॾु संदन औरत चागा खे अगवा कयो आहे। हुननि चयो त पुलिस बि सरकार न पई करे बासर खे धमकाए रहिया आहिनि। मंगनहार बिरादरी मुतालबो कयो त औरत खे आज़ादु कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। खैरपुर में ॻोठाणनि पारां पुलिस ऐं बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ शहदाद बिरोही जे रहवासियुनि चयो त 5 ॾींहं अॻु मोहम्मद अयूब बिरोही खे क़त्ल करण ते पुलिस जवाबदार नज़ीर मोहम्मद बिरोही खे गिरफ़्तार कयो। हुननि चयो त जवाबदार धुर पुलिस सां गॾिजी संदन घर ते चढ़ाई करे सामान खणी बुलडोज़ कराए छॾिया। ॻोठाणनि मुतालबो कयो त अकरम बुगटी, इमाम अली ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद में जुडिशल मजिस्ट्रेट सिहत मर्कज़ ऐं स्कूलनि जो दौरो करे मयार जो जाइज़ो वरितो। सिविल जज ऐं जुडिशल मजिस्ट्रेट अहमद अली गबोल इस्पताल स्कूलनि, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल काज़ी अहमद ऐं गवर्नमेंट क्लस्टर हब प्राइमरी स्कूल काज़ी अहमद जो ओचितो दौरो कयो। जुडिशल मजिस्ट्रेट अहमद अली गबोल स्कूल जे शागिर्दनि खां बोर्ड ते हिसाब बि कराया। इस्पताल में बहितर इंतज़ामनि ते जुडिशल मजिस्ट्रेट इत्मिनान जो इज़हार पिणु कयो। कोस्कीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऑफिस जी इफ़्तिताही तक़रीब कोठाई वई। तारके टंडे बाग़ जे कोआर्डिनेटर मीर वकार अहमद टालपुर पीपी जी ऑफिस जो इफ़्तिताह कयो। तक़रीब ख़िताब कंदे मीर वकार अहमद टालपुर चयो त पीपी ग़रीबनि जी पार्टी आहे। संदन पार्टी जो मंशूर अटो लटो ऐं अझो आहे। हुननि चयो त बदीने जे पाणी जो मसइलो जल्द हल कयो वेंदो। ऑफिस खोलण जो मक़सदु ग़रीबनि खे रिलीफ ॾियणु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk